बरात इस्लामी महीननि में शोबान जी 15 बाबरकत रात आहे। चयो वेंदो आहे त हिन राति खे मुस्लमाननि में वॾी अहमियत ॾियनि था। शब बरात जी अहमियत हिन राति खे बख़्शिश ऐं रहमत जी राति चयो वियो आहे। केतिरा ई मुस्लमान सम्झनि था त हिन राति अल्लाह ताला पंहिंजे बाननि ते ख़ासि रहमत फरमाईंदो आहे। माण्हू पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरनि था ऐं इबादत कनि था। हिन राति में छा कयो वेंदो आहे? नफ़ल पढ़िया वेंदा आहिनि, क़ुर शरीफ़ जी तिलावत कई वेंदी आहे, इस्तग़फ़ार पढ़ियो वेंदो आहे, मरहुमनि लाइ दुआऊं कयूं वेंदियूं आहिनि ऐं सदको ख़ैरात कयो वेंदो आहे। 4 नफ़ल आहिनि, 2 रकातूं करे पढ़े, उन्हनि मां 2 नफ़ल धार करे पढ़े। पहिरीं रकात में सूरह फातिहा खां 3 दफ़ा सूरह इख़लास पढ़े ऐं दुआ घुरे त या अल्लाह मुंहिंजा सगीरा कबीरा गुनाह जेको मन ज़िंदगीअ जा गुनाह जेका असां गुज़ारे आया आहियूं उहे असांजा बख़्श, सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। ऐं वरी ॿिया 2 नफ़ल मन उहे पढ़ी, उन में बि ईअं ई सूरह फातिहा, उन खां पोइ 3 दफ़ा सूरह इख़लास ऐं रिज़्क़ लाइ दुआ घुरी, या अल्लाह मुंहिंजो रिज़्क़ कुशाद फरमा। वाखिर दावाना इहे इशा नमाज़ खां पोइ सॼी राति अल्लाह ताला जी रहमत भरी राति आहे, पोइ जहिड़े बि टाइम पढ़े।